नाज़रीन, खारो में टाउन कमेटी चेयरमैन ओस्मान कुंभार जी ऑफिस के बाथरूम और बोर्ची खाने में पीपी जा झंडा हथ अचण बे तरफ शहर गंदगी के वर चढ़ल होने खिलाफ पीपी कारकुनन और आम शहरन में ताव पखड़ियल है। तफ़सील ॿुधाए रहियो आहे ख़ालिद अज़ीज़ जतोई। ये जगह तमाम मूंखे सुबह में जगह ॾेखारी है जगह हिते जगह कारस्तानी जगह थी गुजरी है तो हिकिड़ा जेका झंडा पीपल्स पार्टी जा चेयरमैन पीपल्स पार्टी जो जेको हितां सां तालुक भी उनजो हितां खां ही आहे। उनजी ऑफिस में गटर की कुंडी में जेकॾहिं पीपल्स पार्टी जा झंडा निकिरनि था इहा हिकिड़ी वॾी बेहरमती आहे। उन झंडे जे हेठां कमु करण वारनि खे घटि में घटि उनजी पासदारी करणु खपे जंहिं झंडे जे हेठां कमु पिया कनि। जीअं त हींअर असां टाउन कमेटी जे मथां जेको हाउस ठहियल आहे उते आयासीं त असांजे पीपल्स पार्टी जो झंडो वॉशरूम ऐं ॿियनि जॻहियुनि ते पियल हो। जेके झंडे जी कोन था हिफ़ाज़त करे सघनि उहो शहर जो छा तरक़ियाती कमु कराईंदा, कुझु बि कोन थियो आहे। शहर जी हालत तव्हां ॾिसो खंडरात लॻो पियो आहे ऐं हिते को बि कमु कोन थियो आहे। शहर त ठहियो पर टाउन जी हालत ॾिसो उहा ई कान सुधारे आहिनि त शहर छा सुधारींदा। साईं को बि हिफ़ाज़ती इंतज़ाम कोन्हे। हिते जा जेके मुलाज़िम आहिनि उन्हनि खे पघारूं ई कोन थो मिलनि, पोइ सभु हीरोन ई चोरी करे आहिनि, ग्रिल वग़ैरह इहे का बि हिफ़ाज़त कोन्हे। असल में मां जीअं 4 थी 5 तारीख़ ये शइ मूं पाण ख़ुदि पंहिंजो ऐड कयूं। मां सैनिटरी इंचार्ज वेठो आहे। पहिरें ॾींहुं मां हिनखे पंहिंजी ऑफिस विज़िट कराई सॼी त भाउ असांजो घर ई अगरि ख़राबु लॻो पियो आहे त असां शहर खे छा साफ़ु करे सघंदासीं। माण्हू असांखे चवंदा तव्हांजो घर ई साफ़ु न आहे। पोइ हुनखे मां इंस्ट्रक्शन ॾिना पर हुन अञा ताईं हिन ते अमल न कयो आहे। पोइ हिन महिल मूं हुनखे हुई घुराए वरिता अचण खां पहिरीं। बाक़ी गिरूं जेके अगरि ग़ाइबु न उहे बि मां हिन खां ऑफिसर पुछी करे घुराए हिनखे असां लॻाए कलर वग़ैरह हिन कराईंदासीं। शहर जी सफ़ाई असां करे रखंदासीं। MP साहिबु जाम साहिबु जेको मूं ते वधन रखियो आहे उनजो बि मौक़ो आहे त मूंखे पंहिंजो शहर साफ़ बि करे ॾियो ऐं डेवलपमेंट कम जेके थियनि अवेलेबल ते सही कम थियनि। पार्टी जी झंडनि जी बेहरमती करण ते असीं सख़्तु मज़म्मत कयूं था। आला क़यादत खां इहो मुतालबो कयूं था त इन जी मुकमल जांच पड़ताल कराई वञे। जीअं त आउं पीपल्स पार्टी जो इतलाह सेक्रेटरी आहियां पुराणो भुटे साहिब खां वठी हींअर जेको इहो मेहरान TV वारा को सबूत जॾहिं खणी आया आहिनि टाउन मां किचन में पियल झंडा पीपल्स पार्टी जा तो असांखे बिल्कुलु इन ॻाल्हि जो ॾुख त इहा उनजी बेहरमती छो थी आहे ऐं इन ते एक्शन खणणु खपे। खणो ऐं इंक्वायरी करायो। जेके ज़िम्मेदार हिते वेठा आहिनि पीपल्स पार्टी जा उहिदेदार ऐं जेके ज़िम्मेदार ऑफिसर इन जी इंक्वायरी थियणु खपे।